नाज़रीन न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। हिन वक्त कराची मां ख़बर ईंदा हलो त सुप्रीम कोर्ट तरफा तायात नाइल करार ॾिनल मुस्लिम लीग नून जे कायद नवाज शरीफ वज़ीर आज़म इमरान खान खिलाफ बेएतमादी वारी रिथ जे मामले ते अपोजिशन खे ग्रीन सिग्नल ॾेई छॾियो। ज़रीन जो चवणु आहे त मुस्लिम लीग नून जे कायद नवाज शरीफ, शहबाज शरीफ, मौलाना फजल रहमान ऐं आसिफ अली ज़रदारी के इमरान खान खिलाफ बेएतमादी वारी रिथ आणण लाइ ग्रीन सिग्नल ॾिनो आहे। ज़रीन मूजिब तहरीक अदम एतमाद जी कामयाबी सां मुखालिफ धुर जे टिनी पार्टियुनि में तकड़ी चूंडुनि ते इत्तफ़ाक़ राय जो इम्कान भी पैदा थी वियो है। ज़रीन जो चवणु आहे त पीपल्स पार्टी फौरी चूंडूं कराइण बदिरां आईनी मुद्दो पूरो करण ते बज़द हुई ऐं हुकूमत जे इत्तेहादी पार्टियुनि बि आईनी मुद्दो पूरो करण लाइ चार्टर ऑफ डिमांड ॾिनो हो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।